जब गाल ॿुधो मां बेज़ोर थी विया ग़रीब अथई ज़ुबा खणी वई आहे ॿुधई तो हाणे हीअं कर हाणे को आजो हुजो त को अहिड़ो कमु करियो आहे सुभाणे भेण इदारा परी थींदी पर हाणे कमु लॻो पियो आहे वॾो ॿुधई यार आऊं पंहिंजी ॻाल्हि में परेशान आहियां ईद लॻी पई आहे पैसो बि कोन्हे को हाणे छा करियूं हाणे को आजो को सोचो मुंहिंजे घर त अटो बि कोन्हे अलाह जो कसम 2 ॾींहंनि खां बचा लंघणा वेठा आहिनि को पिटियल का ॻाल्हि का सोचो को करियूं उहो तव्हां में आहे दम असां में दम आहे छो कोन्हे अॼु पाड़े वारो दुकान ते 20,460 रुपए जो सामान वरितो आहे हा मूंखे दुकान वारे निल जवाबु ॾिनो हा मूंखे रुपये जो सामान उधर ते कोन्हे नी ऐं वॾी ॻाल्हि त वरी दुकान वारे जो पासो वठियो बीठो हे सामान वठी वियो अथई हली ॾियोसि ॾारो हा अथव दम कहिड़ी सलाह हलो 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 सुतो पियो कुकरनि जा बरड़ाट लाइ पियो हा सामान जब ठीक लगा पिया हा ये रखियो अचो अचो आस्ते आराम इतने सामान आओ तो खरीद hit बस बारो कर तुझे ॻाल्हि ॿुधव हो हाणे यार अवां मूंसां महिनत कराई आहे हा पर ॾींदोसां हिकिड़ो पूरो छो वधीक लालच न कजो आजो मुंहिंजो आहे आजो मूं अव्हांखे ॾिनो आहे आजो तुंहिंजो त महिनत असांजी बि आहे न हींअर अव्हांजी महिनत आहे त छा आहे अव्हांखे ॿुधायो मूं यार ॻाल्हि ॿुध पहिरियां तो छा चयो तो चयो हलूं था शिकार त 3 हिसा कंदा तूं पोइ हाणे हींअर तूं चए थो हिकिड़ो पूरो 3 हिसा कंदा तूं जे नथो 3 हिसा करी न हाणे तोखे सामान सूधो धणी ईंदा हुते हाज़िर कंदा तो एड़ा वरी पादर खाईंदा वरी ॾिसजे सही आहे
घणो ना सामान ॾिसां सामान ऐसा ॾियां थो तव्हांखे ऐसा ॾियां थो ॿुधो अमां पे चया 3 सा हाणे ॿई सां अमीन करे अमी खणो तूं केॾां थो वञी आऊं- हिते वे असां करियूं था पोइ तूं वञ ॾाढा कटो चेक कर तूं हिनमें आहे त कुझु कोन को हाँ भॻो ईअं सामान तूं कॾहिं रखी आया है ना असांखे तो ख़ाली ज़लील करणु आहे हिते हाँ बाबा अमां सां ई गॾु हाँ अरे ए ही छा आहे ही आहे सामान आहे बाबा उते हलूं था खणींदा कोन तोखे छॾींदासीं नहीं सामान वठो सुबुह जो पेर खणी तव्हांखे लो कराईंदो की न 420 कई आहे पसां बाबा अमां सां गॾु छा कॾहिं किथां कॾहिं हल जा आऊं गरीब आहियां चोरी इहो अथई तूं चोर आहीं ए मारे पोइ तूं सुबुह जो मूं सामान पे वरितो दुकान ते बीठो हुयो, तूं आई न जी हाँ पोइ उन सामान जे पोइ आयो आहीं हाँ पोइ चोरी करे वे मुंहिंजो सामान वो खणी विया थी न ए मार खुदा जी पू नहीं वन मूं कमरे जी सफ़ाई करे किचरो मेड़े रखियो उन कटन में सामान मुंहिंजो ऐं हिते 20,000 जो सामान ईअं छॾे ॾींदसि ने भागा असां खोले ठो हो कुझु कोन यहाँ तो क्या तो दुबई लाए दुबई लाया ये दीजो और भागे था घोराया निजी मलम पट्टी कराया तो भी मारे खुदा जी पोई 031234 हेलो अदा किथे आई यार ये चोर एकड़ा आया मुझे सामान पे खयूं पर यो पकड़जी पियो आहे पर ये लकी इते पोतान मूं वटि अची तो अच जल्द अच देर न कर बस अच अच हाँ वेठो आ वेठो आ हाँ अदा 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 चोरी करण में चोरा अदा ही वेठो थई हे वठी आयो आहे पान हाँ चिप पंहिंजो को ठाणो अमरा वठी वियो आहे सामान हाँ ईद जो ऐं बीठो दुकान ते पोइ असांखे चईं त असीं पाण माल वठासीं खाली असांखे को धक करे जो आयासीं तमामु मुलवस आयो न बाबा असीं आयासीं त हो रो किचिरो सामान पाण खणी उहो घर रखी आयो आहे असांखे मिड़ी पोइ में ॾेई फासाए पियो न अगर सामान हुजे त पोइ हा सामान हुजे त पोइ खणी वेंदा आहियूं हा बाक़ी हो त कुझु कोन पोइ ॿेर आयो त मतिलबु अभी गॾु हो न गॾु हाणे सियासत पियो करे शाह थी आहे हाँ। चोर आई हुई शाह आहे खुदा जो हथ ए मेरा नंढड़ा बच्चा हथ कर ख़बर आहे रईस तुरम खान जो तक के अख खणी ॾिसण जी कोशिशि न करो नंढड़ा बच्चा करे गला नंढड़ा बच्चा वो भी हो जाए चेक कर सूअर के असां आहे त बाक़ी हो हिते आहे जो बस छॾींदा हाणे छॾी अभी ॿुधायो अगर जे सामान हुजे किचरो न हुजे त उनमें पोइ वेस्टी करियो बिल्कुलु करियूं आहे त मतिलबु तव्हां त चोर आयो न चोरी करे चुका असां पाण ई वठी आहियूं न हिन खे त माराए विधव न जी हम मजाक
जेके असली चोर हुआ त असली चोर हिते कोन हुआ हेठ मुंडी जो असांजे हेठ मुंडी असांजो इहो मक़सदु आहे त असली जे चोर हुजो आहे त अॼु हिते उतां किथे हली कोन अचूं आहे अगरि जेको नथो सोचई जेको चोर आहे चोर जो आवाज़ अखियुनि जे साम्हूं आहे मच्छी में हथ में अड़े थी थोरो ख्याल कर बचो आहे वॾो अरे केॾा करियोस भले कोता टूट खाईंदो चोरी तो करे ऐं ॿीहर अमां क्या उन्हारे सां हिते जॾहिं मूं अमां खे ॾिठो न त अमां सां बि इहो ई छंद के हले था हिराज आऊं तुंहिंजी हाणे इज़त थो कयां ठीकु आहे अॼु ॾींहं खां वठी हिननि वात ॻाढ़नि छोरनि सां कतई तो चौक ते न कतई निकिर निकिर कोता ढूंढ हेलो